मम्मी मम्मी मूंखे तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछणी आहे कि संकटी गणेश चौथ छा थींदी आहे? संकटी गणेश चौथ थींदी आहे। हुनमें जेकी मायूं हूंदियूं आहिनि न, मां जेकी माऊं हूंदियूं आहिनि हू पंहिंजे ॿारनि लाइ विर्त रखंदियूं आहिनि, पंहिंजे ॿारनि जी लंबी उमिरि लाइ, हुननि जी बल लाइ, बुद्धि लाइ, विद्या लाइ, हुननि जे लाइ स्वस्थ शरीर लाइ विर्त रखंदियूं आहिनि। ऐं संकटी गणेश चौथ जो थींदी आहे न, हू ईंदी आहे कृष्ण पक्ष में ईंदी आहे, ऐं पूर्णिमा खां पोइ जेकी ईंदी आहे न, हू संकटी गणेश चौथ थींदी आहे। ऐं जेकी अमावस्या खां पोइ गणेश चौथ थींदी आहे उनखे चवंदा आहिनि विनायकी गणेश चौथ। ॿई सुठियूं थींदियूं आहिनि, ॿई गणेश चौथ जो आहे न उन्हनि जो विर्त रखणु ॾाढो सुठो मञियो वेंदो आहे। पर हिनखे अहिड़ी जेकी स्पेशल संकटी गणेश चौथ आहे न, उहो ॾाढी मान्यता आहे हुनजी हिकु मान्यता हीअ बि आहे कि हू पंहिंजे पुटनि लाइ रखंदी आहे। हिकु माई हुई, उहो हिकु झंगल में राक्षस ईंदो हो, पोइ रोज़ पियो आतंक मचाईंदो, ॿार खणी वेंदो हो। त हिकु बार राजा ऐलान कयो कि हिनखे पकिड़ो। त माण्हू विया, हुनजा सभु जेके राजदूत हुआ, सेनापति हुआ, सभु विया हुनखे पकड़ण लाइ। त हुन गुफ़ा मां चिल्लायो, ठीकु आहे मां आतंक कान मचाईंदसि, पर हर महीने मूंखे तव्हांजी गांव मां हिकु ॿार खपे खाइण लाइ। पर उहो वरी छा थियो कि राजा खे ॻाल्हि वञी पहुती। त राजा धीरे धीरे गांव में हिकु माण्हू जो नंबर आयो। हिकु मां हुई, हुनखे हिकु पुटु, मां वीचारी विधवा हुई। त हुन वरी छा कयो, हाणे हुनजो नंबर आयो कि भई हाणे हुनजे पुट जी बली ॾिबी। त उहो ॾाढो रोई पई, परेशान लॻी पई। पोइ धीरे धीरे हुन छा कयईं, भॻवान खे प्रार्थना कयईं, पंहिंजे पुट खे तिलक विलक हणी करे भॻवान जो आरती वारती करे ऐं हथ ते धाॻो ॿधी करे मोकिलियईंसि, पुट तूं वञ। पोइ सॼी राति वेही भॻवान जे अॻियां, गणेश भॻवान जी मूर्ति वई हुई, हुनजे अॻियां पूजा कयईं, पूजा पाठ जप तप कयईं। त हिकिड़ो ॾींहुं छॾे, ॿिए ॾींहुं छॾे, टियों ॾींहुं वरी जॾहिं सेनापति विया हुन वटि राक्षस जे गुफ़ा में ॾिसण, त ॿार जेको बालक हुओ सही सलामत वेठो। पोइ हिन खां पोइ सभिनी राजा वाजा सभु आश्चर्यचकित थी विया। एॾे सालनि खां इहा परंपरा पई हले, कोई ॿार बचंदो कोन्हे, हीअ बालक कीअं बचियो आहे। त हुननि पंहिंजे बालक जी माउ खां पुछियो कि हीअ छा थियो। त मां ॿुधाई, मां सॼी राति जप तप कयो, ॿार खे धाॻो ॿधियो, आरती कयमि, तिलक लॻायोमांसि, ऐं सॼी राति मां वेही हवन कयो। इन करे मुंहिंजे गणेश भॻवान मुंहिंजी ॿुधी आहे ऐं मुंहिंजो ॿारु सही सलामत वापसि आयो आहे। पोइ उन ॾींहं खां वधी सॼी जग में मान्यता थी वई, संकटी चौथ जो जेको विर्त कंदो उनखे सुठो फल मिलंदो, सभु संकट दूरि थींदा, अंधनि जा भंडारा भरपूर थींदा। इन खां पोइ हर कोई पंहिंजे विर्त कथा कंदो आहे, विर्त रखंदो आहे, प्रसाद चाढ़ंदो आहे, सुहिणा कपिड़ा पाईंदो आहे। हाणे ही आहे गणेश चौथ जी कथा। त तोखे सम्झ में आयो? हाँ, समझ में आयो। हाँ। गणेश जी महाराज जी जय। मुंहिंजो नालो हिया कंजानी आहे ऐं मुंहिंजी मम्मी जो नालो वंशिका कंजानी आहे। जय झूलेलाल।